अहम ख़बर है कोटरी का कल्चर सेंटर में योम तशक्कुर की तकरीब मलिक असद सिकंदर ऐं ॿियनि जो ख़िताब। भारतीय जारियत में इस्तेमाल थींदड़ हथियार ॼाणूं था इसराइल जा हुआ। मलिक असद सिकंदर जो चवणु आहे मोदी खे हाणे सम्झणु घुरिजे त पाकिस्तान ख़िलाफ़ अगराई कंदो त नेस्तो नाबूद थी वेंदो। अहम ख़बर है आवाज़ शेर कंदासीं। तकरीब में डॉक्टर सिकंदर शोरो, अरबाब जाफ़र शोरो, सुहेल शोरो ऐं ॿियनि जी शिरकत। एक भेरो ॿीहर आवाज़ अहम ख़बर शेर कंदासीं। कोटरी खां कल्चर सेंटर में योम तशक्कुर की तकरीब थी आहे। मलिक असद सिकंदर ऐं ॿियनि जो ख़िताब। अवांखे आगाह कंदासीं कोटड़ी मां ब्रेकिंग न्यूज़ है। कल्चर सेंटर में योम तशक्कुर की तकरीब कोठाई वई। मलिक असद सिकंदर ऐं ॿियनि ख़िताब कयो आहे। ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। भारतीय जारियत में इस्तेमाल थींदड़ हथियार ॼाणियूं था इसराइल जा हुआ। अपडेट कंदासीं। मोदी खे हार सम्झणु घुरिजे त पाकिस्तान ख़िलाफ़ अगराई कंदो त खेसि नीस्तो नाबूद कयो वेंदो। तकरीब में डॉक्टर सिकंदर शोरो, अरबाब जाफ़र ऐं सुहेल शोरो समेत ॿियनि शिरकत कई आहे। अवांखे आगाह कंदासीं। कोटड़ी मां ब्रेकिंग न्यूज़ है। कल्चर सेंटर में योम तशक्कुर के हवाले सां तकरीब कोठाई वई। मलिक असद सिकंदर ऐं ॿियनि ख़िताब पिणु कयो। एक भेरो ॿीहर आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं। भारतीय जारियत में इस्तेमाल थींदड़ हथियार ॼाणियूं था इसराइल जा हुआ। इहो चवणु आहे मलिक असद सिकंदर जो। मोदी खे हार सम्झणु घुरिजे त पाकिस्तान ख़िलाफ़ अगराई कंदो त खेसि नीस्तो नाबूद कयो वेंदो। तकरीब में डॉक्टर सिकंदर शोरो, अरबाब जाफ़र शोरो, सुहेल शोरो ऐं ॿियनि जी शिरकत।